पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सेक्रेटरी फिनांस लाला असद पठान सखर प्रेस क्लब में ऑल सिंध जर्नलिस्ट कन्वेंशन के खिताब कंदे चयो आहे त PFUJ जे छतरी हेठि पाण खे गैर महफ़ूज़ नथा सम्झूं। आमरीयत हुजे या सियासी हुकूमत, असां कानून खे कुचलण वारनि सां महारो अटकायो आहे। असां हमेशह उन्हनि जे साम्हूं मज़बूत भित ठहंदासीं जिते इज़हार जी आज़ादी खे दबायो वेंदो। असां हक़ जी आवाज़ बुलंद कंदा आहियूं। जान मोहम्मद महर जे क़त्ल में कहिड़ियूं कुवतूं मुलविस आहिनि, असांखे ट्रक जे पोयां लॻायो पियो वञे। हुन चयो त असां उन तमामु चालाकियुनि मां वाक़िफ़ आहियूं। अव्हां सम्झो था त सहाफ़ी थकिजी पवंदा, पर उहे अव्हां जी भुल आहे। ही सहाफ़ियुनि जो तइदाद घटिबो न वधंदो रहंदो। असां हुक्मराननि खे चऊं था त असां इस्लामाबाद पहुची उन्हनि जे घरनि आॾो धरणा हणंदासीं। असां कराची में बि तारीख़ी धरणो हयो। असांजो मुतालबो आहे त जान मोहम्मद जा कातिल गिरफ़्तार कया वञनि ऐं हुक्मरान पंहिंजा कारा मुंहं साफ़ कनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।